हिन वीडियो में असां इहो सोचणु शुरू कंदासीं कि कंहिं अंक जो ज़रबींदड़ हुजण जो छा मतिलबु आहे ऐं हेठि ॾिनल अंगनि मां 9 जा मल्टीपल यानी ज़रबींदड़ कहिड़ा आहिनि। तव्हां हिन वीडियो खे रोकियो ऐं सोचियो कि तव्हां छा इहो पाण करे सघो था। अचो त हिन खे हाणे गॾिजी कयूं। ज़रबींदड़ हिकु अहिड़ो अंग हूंदो आहे जंहिंखे पंहिंजे असुलु अंगनि यानी हिन केस में 9 खे हिकु सॼे अदद सां ज़र्ब करण सां असांखे मिले। असां 9 जा ज़रबींदड़ या मल्टीपल स्किप काउंटिंग ज़रिए कढी सघूं था। जीअं हाणे ॾिसो, असां अगरि शुरूआत कयूं 9 खां त 9 जोड़ कंदासीं 9 त 18, वरी हुन में जोड़ कंदासीं 9 त 27, वरी हुन में जोड़ कंदासीं 9 त असां वटि जवाबु ईंदो 36, 36 में 9 जोड़ कंदासीं 45, 45 में 9 जोड़ कंदासीं 54, 54 में 9 जोड़ कंदासीं 63, 63 में 9 जोड़ कंदासीं असां वटि ईंदो 72, 72 में 9 जोड़ कंदासीं असां वटि जवाबु ईंदो 81 ऐं असां अॻिते हली सघूं था। पर छा ही ॾिनल अंगनि मां को 9 जो ज़रबींदड़ आहे? त उन लाइ असांखे सिर्फ़ु पंहिंजी फ़हिरिस्त चेक करणी आहे कि हीअ अंगनि हिन फ़हिरिस्त में अचनि था या न। ऐं अगरि हिननि अंगनि मां को 81 खां वॾो हुजे हा त असां अॻिते हलंदा रहूं। हाणे ॾिसो 46, 46 हिन ॿिनि अंगनि जे विच में अचे थो 45 ऐं 54 जे। हाणे 46 45 जे काफ़ी क़रीब आहे, पर असांजी हिन फ़हिरिस्त में नथो अचे, त 46 असांजो ज़रबींदड़ न थींदो। हिन खे सोचण जो हिकु तरीक़ो ॿियो बि आहे कि असां अगरि उन अंग खे 9 सां वंड कयूं त असांजो कुझु बि बकाया न बचे। अगरि तव्हां 46 खे 9 सां वंड कंदो तव्हां वटि बकाया बचंदो। इन करे असां इहो चई सघूं था त 46 9 जो ज़रबींदड़ मल्टीपल न आहे, त असां हिन खे कैंसिल कंदासीं। हाणे हिन खां पोइ असां वटि अॻिलो ऑप्शन आहे 77। हाणे ॾिसो 77 असांजो 72 ऐं 81 जे विच में अचे थो, ठीकु आहे, पर असांजी हिन फ़हिरिस्त में नथो अचे, त असां हिन खे बि कैंसिल कंदासीं। उन खां पोइ आहे 39, 39 36 ऐं 45 जे विच में आहे, पर असांजी हिन फ़हिरिस्त में कोन्हे, त 39 में 9 जो ज़रबींदड़ न थींदो। उन खां पोइ अचे थो 18, हाणे 18 असांजी फ़हिरिस्त में आहे। असां हिन खे हिकु ॿिए तरीक़े सां करे सघूं पिया कि असां हिन पंहिंजे ज़हन में स्किप काउंटिंग कयूं आहे, त असांजो अची विया 9, उन खां पोइ अची विया 18, त ॾिसो 18 खे असां सिलेक्ट करे छॾींदासीं, 18 असांजो जवाबु ईंदो। हाणे अचो त हिकिड़ो ॿियो मिसाल कयूं। हाणे सुवालु आहे त हेठि ॾिनल फ़हिरिस्तनि मां 8 जा ज़रबींदड़ यानी मल्टीपल कहिड़ा आहिनि? त हिन वीडियो खे रोकियो ऐं हिन ते सोचियो। हाणे अचो त हिन खे हिकु हिकु करे कयूं। हाणे पहिरियों ॾिसो 4, छा 4 8 जो ज़रबींदड़ आहे? 4 8 खे वंड करे सघे थो? असां इहो चई सघूं था कि 8 4 जो ज़रबींदड़ आहे, पर असां 8 खे कहिड़े सॼे अदद सां ज़र्ब करायूं कि असांखे 4 मिले? त इहो असांजो जवाबु न ईंदो, त इन खे असां कैंसिल करे सघूं था। असां कैंसिल कंदासीं। हाणे तव्हां हिन खे हिन बारे में सोचे सघो था कि हिते थी छा रहियो आहे। ही सभु 4 जा ज़रबींदड़ आहिनि यानी मल्टीपल आहिनि। 4 8 12 16 20 24 28, ठीकु आहे, पर इन्हनि मां कुझु 8 जा बि ज़रबींदड़ आहिनि। जीअं ॾिसो कीअं, त 8 16 24 इहे सभु 8 जा ज़रबींदड़ आहिनि। त तव्हांखे कुझु पैटर्न नज़र ईंदो हूंदो कि कहिड़ा 8 जा ज़रबींदड़ आहिनि ऐं कहिड़ा 4 जा आहिनि। हाणे ऑप्शन बी ॾिसो, हिते छा आहे, 16 8000 2 थींदो आहे, 24 8000 3 थींदो आहे, 32 8000 4 थींदो आहे, 40 8000 5 थींदो आहे। हिन खे असां स्किप काउंटिंग ज़रिए करे सघूं था, 8 16 24 32 40 48 56 41 रहंदासीं। हाणे इहे सभु 8 जा ज़रबींदड़ आहिनि। असांखे इहो जवाबु सही थो लॻे, असां हिन खे टिक कंदासीं। हाणे ऑप्शन टियों ॾिसो, 1 2 4 ऐं 8, छा इहे सभु अंक 8 जा ज़रबींदड़ आहिनि? हाणे इहे सभु अहिड़ा अंग आहिनि जेके 8 खे वंड करे सघनि था, त असां चई सघूं था इहे सभु 8 जा जुज़ आहिनि या फैक्टर आहिनि। ॾिसो, हिक खे 8 सां ज़र्ब करायां या ॿियनि खे 4 सां ज़र्ब करायां त असांखे जवाबु 8 ई मिलंदो। पर असां 8 खे कहिड़े सॼे अदद होल नंबर सां ज़र्ब करायूं त असांखे मिसाल 1 मिले या 2 मिले या 4 मिले, ठीकु आहे, त इहे सभु 8 जा ज़रबींदड़ न थींदा। आम तौर ते ज़रबींदड़ या मल्टीपल उहे अंग हूंदा आहिनि जेके उन अंग, उहो ख़ुदि अंग ऐं उन खां वॾा अंग हुजनि। असां उहे अंग सभु असां स्किप काउंटिंग ज़रिए कढी सघूं था। जॾहिं तव्हां स्किप काउंटिंग कंदव 8 जी या ॿिए कंहिं अंग जी, त तव्हांखे हिकिड़ो पैटर्न मिलंदो, तव्हांखे उहो हल करण में आसानी थींदी।